لا ولا قوة إلا بالله العلي العظيم. أعوذ بالله السميع العليم من الشيطان اللعين الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الذي أشرق الشمس من مشرقها وأغربها إلى المغرب. الصلاة والسلام والتحية والإكرام على المنصور المؤيد الرسول المصدد حبيب إله العالمين بالقاسم محمد. اللهم صل على محمد وآل أما محمد. بعد فقد قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم: محبة الحسين تنفع في 7 مواضع. صلوات بلند आवाज़ सां पढ़ंदा. اللهم صل على محمد وآل محمد. नारे तकबीर, الله أكبर. नारे रिसालत, या रसूल अल्लाह. नारे हैदरी या अली पर मोहम्मद व आले मोहम्मद सलावत. اللهم صل على محمد وآل محمد. अज़ीज़ान मोहतरम मुअज़्ज़ज़ सामीन, टाइम के मद्देनज़र रखंदे इंतहाई इख्तिसार सां दस्त बदुआ या बारगाह इज़ादी में त मालिक उन्हनि मरहूमनि जा नंढा वॾा गुनाह माफ़ फरमाए जिन जे लाइ ही मजलिस रखाई वई आहे. जेके शरीक आयो अल्लाह साईं सदको अली जे न्याणियुनि जो तव्हां सभिनीनि जूं दुआऊं क़बूल फरमाए. इबादतुनि जी क़बूलियत लाइ बुलंद सलावात पढ़ंदा. मोहम्मद व आले अज़ीज़ो, ज़मानो जेका टोक थो रखे त ख़ुदा इन्हनि खे ॾाढो पंहिंजे हिसाब सां परे रखियो आहे. अक़ल खां जो सॼो साल हिननि जो रोईंदे गुज़रे थो. छो त हिननि खे छड़ो असांजो रोइण नज़र अचे थो, हुसैन जी करीमी नज़र नथी अचे. थोरो ॻाल्हाईंदव त महिरबानी थींदी. मौला सलामत रखे. नबीउल अंबिया जन जवाबन फरमायो त मोहब्बतुल हुसैन तनफ़उ फी 7 मवाज़िअ. मोहब्बत हुसैन, इश्क़ हुसैन अज़ादार के 7 मक़ामनि ते कमु ईंदो. सुभान 7 जा 7 अहिड़ा मक़ाम आहिनि जाते ज़माने जो को पीर बि कमु नथो अचे, को मिट माइट अज़ीज़ दोस्त भी कमु नथो अचे. नबी फरमाए तो उते इश्क़ हुसैन कमु ईंदो. सुभान अल्लाह. या रसूल अल्लाह कहिड़ा मक़ाम? फरमायो इंद नज़र. नज़र जे टाइम, नज़र यानी एहतिज़ार. एहतिज़ार यानी उहो टाइम जंहिंमहिल रूह कब्ज़ कयो वेंदो. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. माना सफ़ा जटकीअ में मरण महिल मोहब्बत हुसैन कमु ईंदी. वाह वाह. जेतिरो ॻाल्हायो था एतिरो काफ़ी आहे, पर जे सभई ॻाल्हाईंदव त महिरबानी थींदी. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. मरण महिल कीअं कमु ईंदा? पहिरियों इहो सम्झणो पवंदो त मरण महिल मुश्किल कहिड़ी आहे जो मोहब्बत हुसैन कमु अचे. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. रूह कब्ज़ करण वारे फ़रिश्ते खां मौला पुछो, छहें इमाम, चई रूह जॾहिं कब्ज़ कंदो आहे त मरण वारे ते छा गुज़रंदी आहे? तवजो कंदा न में मौला? सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. चई साईं, जॾहिं मां रूह कब्ज़ कंदो आहियां न, मिसाल मां पेरनि खां वठी रूह कब्ज़ कयां. गौर मोॾे कयो. जॾहिं मां पेरनि खां वठी रूह कब्ज़ कंदो आहियां, तवजो मोॾा कयो त मां 4 लफ़्ज़ पढ़ी सघां. सुभान अल्लाह. सुभान अल्लाह. जिंदाबाद.
मसलन मां पेरन का शुरू करे गोडन ताई पुजंदो आ न त मरण वारे खे इए लगंदो आ त इया मुंजी जंग जीअरे ई कहीं कीमो बनाए अल्लाह सा होजे जिए वेठा हूं अची कोई कात सां वठे आंगुरन को वठी गोडन ताई पुजे त केडी तकलीफ लींदी छो इमाम फरमाए तो त पो या त तकलीफ है या त मुझे डाडे हुसैन जे अज़ादार ते न अचण घुर्जे मलकल मौत फरमायो तुझे डाडे हुसैन मुखे हुकुम कयो आ त जडे अज़ादार जे मौत जो टाइम होजे ए रूह कब्ज करे त इंतजार कजाए जेस ताई मां हुसैन न पहुंचा रूह सुभान अल्लाह नारे हैदरी मरहबा जिंदाबाद ओ मौला चे तो जरे हुसैन इब्न अली इंदो त कहड़ी मदद पोइते एकड़ो मिसाल समझायूं वना अगर राजी बैठा हो तो सलावात पढ़ंदा मोहम्मद मिस्र जो वाक़ियो आ यूसुफ नबी जे दौर जो यूसुफ नबी जे दौर में छा थियो जो हजरत यूसुफ जो गुज़ार होयो ए मिस्र जे औरतुन के फ्रूट सूफ वगैरह दिनो वयो ए छुरियूं दिनियूं वयूं त जडे यूसुफ गुजरे त तहां यो फ्रूट कपजो तवज्जो है न साईं जे हेडा वेठा सुभान अल्लाह खुलासो यो आ त हेडा जनाब यूसुफ जो गुजर थियो हेडा इनन फ्रूट ते छुरी हलाई फ्रूट सां गड आंगरियूं कपदियूं रहियूं कपजी जमीन ते किरियूं इनन जी छुरी हलंदी रही भरसा वारा पुछंदा है छाता करो आंगरियूं कपे चढ़ियो खबर ही न पई चई असां जो ध्यान यूसुफ ने होयो असां के जर्रे पे ईजा ना आयो धरी आंगरियूं कपजी वञन मलकुल मौत चए तो इंतजार कजाए मां मरण वारे अज़ादार जे सेरां दी ईंदुम न पो जीवण ई नो कब्ज कजाए वो मुझे दीदार में महबूब ने तकलीफ है सुभान अल्लाह नारे हैदरी मौला सलामत रखे सलावत पढ़ना मोहम्मद बे मौला जन फरमायो इंदल वाज़े जरे उनके कब्र में लाहिंदा तले हुसैन जी मोहब्बत कमी मैं जल्दी 10 मिनटन जे अंदर कोशिश कया तो पूरो थी वने सलावत पढ़ना मोहम्मद वाले मोहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद जे मौला जरे खबर में लाइंदा त लाइन मल केड़ी तकलीफ इंदी मानू रड़ियों कंदा त साईं आस्ते आस्ते आराम सा छछ जना खबर में लता पिया हुंदा सुकून सा सुमारिंदा मौला जन फरमाइंदा यो तां दिसंदा आयो असा इमाम हूं खबर अगर यकीन जानो इमाम ते यकीन होजे न त ज़हरा जो पुट फरमाए तो जेडो भी आराम सा सुमारियो वने पर कब्र में लहण वारे के एतरी तकलीफ थींदी आ जण जीअरे के आसमान ता धिको ॾेई केरायो चयो अल अमान पो त मौला ॾाढी तकलीफ आ पो मोहब्बत हुसैन की कमी इंदी गौर कंदा नामे मौला तकरीर जो बेओ लफ्ज पढ़ा तो पुछो इमाम फरमाए तो जडे माइट लाहिंदा न लाहिण वारा उन जा माइट हुंदा वठण वारो ज़हरा जो पुट हुसैन हुंदो अजरकुम अल्लाह जिन जो अखियों आली थी मौला आज़ादारी कबूल करे कोशिश कयो बचार लफ्ज मां पढ़ी वठा छड़ो वठी करे कब्र में न सुमारिंदो सगरा जो बाबो रावी चे तो वठी पांजी गोद में सुमारिंदो गोडे ते सर रखी जिए न गरीब मां पांजे मजदूर पुट सां प्यार कंदिया ये गोडे ते सुमारे वारन में हाथ हलाए चंदस का तकलीफ त नथी तई मां हुसैन तुझी तकलीफां परे कर अजरकुम अल्लाह अल्लाह सही आज़ादारी कबूल करे मौला टे मकाम फरमायो इंदल बास उते भी हुसैन मदद कंदुस जडे वरी कब्रन मां उठारिया वेंदा बरज़ख के लाए बरज़ख जो यो कानून आ साईं पहिरी रात सवाल जवाब थी नान उन को पो वरी जिंदगी हलंदी आ बरज़ख जी कदे मौको मिलियो त तफसील सा पो जडे कब्र मां उठंदो आ न मैयत
ताने हुन जो वस न हुंदो आ हाने हुन जे अमलन जो खेल हुंदो आ कब्र में उथण खां पोइ ॿ रस्ता मिलंदा तस एक रस्तो सुकून वारो हुंदो आ एक रस्तो तकलीफन वारो हुंदो आ पोइ पंहिंजी मर्ज़ी न हलंदी आ उथण वारे जी उन जा अमल जहिड़ा हूंदा आहिनि उहे अमल उन खे वठी वेंदा किरदार भलो हुंदुसि त उहो किरदार भली राह ते वठी वेंदुसि जे किरदार खराब हुंदुसि त उहो किरदार कसी राह ॾे वठी वेंदुसि पर जेकॾहिं ज़िंदगी में हुसैन जी सकीना खे रोअंदो रहियो आहे न मौला चए थो क़ब्र मां उथंदो भली हिन खे गुनाह सख़्त रस्ते ॾे वठी वञनि वदा यदी फी यदिही ज़हरा जो पुटु चए थो पोइ मां पंहिंजे हथ सां हुन जो हथ पकड़े चवंदो आहियां तूं हेॾे हिन हेॾे हल अजरकुम अल्लाह अल्लाह साईं अज़ादारी कबूल करे शायद मांखे दुआ ही घुरणी पए छो त मां क़ाइल आहियां इन ॻाल्हि जो चार अखियूं आलियूं थी पवनि त इबादत मुकम्मल हूंदी आहे मौला ॿियो काथे जे इंदल मीज़ान जॾहिं ताराज़ी में अमल तोरिया वेंदा उन महिल में हुसैन मदद कंदो मौला कहिड़ी मदद कंदो जे जॾहिं अज़ादार जा गुनाह वज़नी थींदा न हेठि हलियो ईंदो पुड़ सवाब हल्का हूंदा मथे बीहंदा पोइ फरिश्ता चवंदा हिननि खे सज़ा ईंदी पोइ हुसैन चवंदो ख़बरदार मुंहिंजो अज़ादार आहे चई मौला असांखे हुकुम आहे जंहिंजे नेकिन वारो पुड़ मथे अचे हुनखे सज़ा ॾींदा आहियूं मौला चए थो लहज़ो बीहो मौला छा कंदो वदा यदहू फी मीज़ाने पोइ मौला हुसैन चए थो मां पंहिंजो हथ ताराज़ी में रखंदुमि कहिड़ो हथ जंहिं हथ मां जमाल आगुर कटे वियो अजरकुम अल्लाह वो हाथ रखी पहुंचंदो हाणे तोर जे ज़हरा जे पुट जी मोहब्बत का मथे हिन जा गुनाह त पोइ हिन जी क़िस्मत वरना हिन खे छॾियो मां हुसैन खे सॼी उमिरि रुनो आहे अजरकुम अल्लाह मुंहिंजो इरादो हुयो मां लंबी मुसीबत हाल बैत पढ़ा पर रिवायतूं पढ़ा तो कायनात जा आला तरीन पीर हन गौर कंदा नामे मौला मसाइब मुखे अंदाज में न पढ़ण ईंदो आहे लफ्ज़ पढ़ंदो आहियां पहिरियों पहिरियों मोतबर पीर आहे मोहम्मद मुस्तफ़ा ॿियो पीर आहे अली अल मुर्तज़ा ऐं टियों मोतबर